अज़ीम सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सुमलता बंदयाल सीनियर वकील अब्दुल लतीफ़ आफ़रीदी जे क़त्ल खे वॾो नुक़सान करार ॾेई छॾियो आहे। अव्हां खे ॿुधायूं त चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त लतीफ़ आफ़रीदी वॾी शख़्सियत हो, संदसि क़त्ल ते अफ़सोस थियो आहे। अव्हां खे अपडेट कयो पिया। लतीफ़ आफ़रीदी जे क़त्ल ख़िलाफ़ पाकिस्तान बार काउंसिल जे सर ते सिंध समेत समूरे मुल्क में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे। वकील बि पेश न आहिनि थिया। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सुमलता बंदयाल सीनियर वकील अब्दुल लतीफ़ आफ़रीदी जे क़त्ल खे वॾो नुक़सान करार ॾेई छॾियो आहे। हिक केस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त लतीफ़ आफ़रीदी वॾी शख़्सियत हो, संदसि क़त्ल ते अफ़सोस थियो आहे। लतीफ़ आफ़रीदी वॾी शख़्सियत हो, संदसि क़त्ल ते अफ़सोस थियो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि।